नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। शिकारपुर खां शिकारपुर लॻ मदरसे जा 4 ख़ुताबी पुरस्कार नमूने गुम थी विया आहिनि। ॻोठ हाजी ख्वाइस्ते बिरोही में ज़ियाउल उलूम मदरसे जा 4 शागिर्द पुरस्कार नमूने गुम थी विया। गुम थियल 11 वरहनि जो इरफान, 8 वरहनि जो उज़ैफ़ा, 9 वरहनि जो अबू बकर बिरोही ऐं 7 वरहनि जो मोहम्मद जवाद बिरोही शामिल आहिनि। इतला ते DSP खानपुर टीम समेत मदरसे पहुची वाक़े जी जांच शुरू करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। शिकारपुर खां शिकारपुर लॻ मदरसे जा 4 ख़ुताबी पुरस्कार नमूने गुम थी विया। ॻोठ हाजी ख्वाइस्ते बिरोही में ज़ियाउल उलूम मदरसे जा 4 शागिर्द पुरस्कार नमूने गुम थी विया। गुम थियल में 11 वरहनि जो इरफान, 8 वरहनि जो उज़ैफ़ा, 9 वरहनि जो अबू बकर बिरोही ऐं 7 वरहनि जो मोहम्मद जवाद बिरोही शामिल आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे धरती TV जे रिपोर्टर मंठार संजराणी सां। जी मंठार, वधीक छा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुल, शिकारपुर लॻ खानपुर थाने जी हद ॻोठ हाजी ख्वास्ती बिरोही में 4 तालिब इल्म पुरइसरार नमूने गुम थी विया आहिनि। गुम थी वियलनि में 11 सालनि जो रते देरे जो रहवासी इरफान बिरोही, 8 साला उज़ैफ़ा बिरोही जेको काज़ी पट्टी जो रहवासी आहे ऐं 9 साला शिकारपुर वासी अबू बकर बिरोही, 7 साला मोहम्मद जवाद बिरोही जेको ॻोठ सरवरकोट जामड़ो जो रहवासी आहे। ॿुधाइजो पियो वञे त तालिब इल्म इलाइक़े में ॻोठनि मां मानी वठण विया 4 कलाक गुज़रण बैदि वापसि न मोटिया आहिनि। जंहिं बैदि मदरसे जे इंतिज़ामिया पारां नींगरनि जे वारसनि खां पुछा ॻाछा कई वई पर नींगरनि जो पतो न पइजी सघियो आहे। अहिड़े वाक़े बैदि DSP खानपुर पंहिंजी टीम समेत ॻोठ हाजी ख्वास्ती बिरोहीअ में क़ाइम मदरसे जाल उलम जे पहुची वियो। पुलिस वधीक वाक़े जी जांच करे रही आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मंठार तफ़सील ॾियण जे लाइ।